पबजी गेम जे दोस्त लाइ मुड़स खे छॾे भारत फरार थियल सीमा हैदर इहो सम्झे थी त हाणे हू सभिनी ॾुखियाइनि खां आज़ाद थी चुकी आहे ऐं भारत में पंहिंजी नई ज़िंदगीअ में मसरूफ़ थी वई आहे। पर सीमा जे अॻूणे पाकिस्तानी मुड़स इहो तय करे वरितो आहे त हू खेसि सुख सां विहण न ॾींदो। गुलाम हैदर पर ॾेह में हो त सीमा कराचीअ वारे घर मां नेपाल वञी पंहिंजे नंढी उमिरि जे दोस्त सचिन सां शादी करे छॾी हुई। गुलाम हैदर खे धचको उन वक़्तु लॻो जॾहिं खेसि इहा ख़बर पई त सीमा संदसि समूरनि ॿारनि खे बि पाण सां गॾु वठी भारत निकिती आहे। कानूनी कार्रवाइनि ऐं मीडिया जे तिखनि सवालनि खे मुंहुं ॾियण खां पोइ कुझु वक़्त ताईं सीमा हैदर जी ज़िंदगी मामूल ते अची चुकी हुई, पर हाणे खेसि वरी अदालतुनि खे ऐं कानूनी कार्रवाइनि खे मुंहुं ॾियणो पइजी सघिजे थो। सीमा हैदर जे वकील हिकु भेरो ॿीहर केस विढ़ण लाइ संदरा ॿधी वरिता आहिनि, छो त गुलाम हैदर पाकिस्तानी इदारे अंसार बर्नीअ जी मार्फत भारत जी अदालत में केस दाख़िल कराइण में कामयाब थी वियो आहे। गुलाम हैदर जो वकील बि भारत आहे, जंहिंजो नालो मोमिन मलिक आहे। केस में सीमा ते इल्ज़ाम लॻायो वियो आहे त हिन बेईमानी मुजरिमाणी साज़िश ॿिनि बिरादरियुनि में दुश्मनी पैदा करण जी कोशिश कई ऐं भारत में गैर कानूनी तौर दाख़िल थी आहे। केस में सभ खां अॻु नुक़्तो इहो आहे त वकील दावा कई आहे त सीमा ऐं गुलाम हैदर जी तलाक ई नाहे थी। मोमिन मलिक मूजिब सीमा जी तलाक नाहे थी, सचिन सां संदसि शादी नाजाइज़ आहे ऐं सीमा अदालत खे गुमराह करे रही आहे। सीमा पंहिंजी ज़मानत जी दरख़्वास्त में बि पंहिंजे मुड़स जो नालो गुलाम हैदर ॿुधायो। अदालत में हिकु हल्फ़नामे में बि हिन पाण खे गुलाम हैदर जी ज़ाल तौर ज़ाहिर कयो। को बि अहिड़ो सबूत नाहे पेश कयो वियो जंहिंमें इहो ज़ाहिर थिए त सीमा ऐं गुलाम हैदर जी तलाक थी चुकी आहे। एपी सिंह सीमा हैदर जो वकील आहे, जंहिं मोमिन मलिक जी दावा रद्द कई आहे। संदसि चवणु आहे त गुलाम हैदर सीमा खे छॾे वियो हो, पोइ हिन भारत अची सचिन सां शादी कई। हिननि शादी हिंदू रस्मुनि तहत कई ऐं शादीअ जी सालगिरह बि धूल धमामनि सां मल्हाई। एपी सिंह चवे थो त सीमा भारत अचण खां अॻु ई हिंदू मज़हब इख़्तियार कयो हो। हिन ॿारनि जा नाला तब्दील करे छॾिया हुआ। जॾहिं सीमा पंहिंजे मुड़स जो नालो गुलाम हैदर ॿुधायो हो, उन वक़्तु हूअ हिरासत में हुई ऐं पुलिस या क्लर्क हक़ीक़तूं ॼाणण खां सवाइ गुलाम हैदर जो नालो लिखी छॾियो हूंदो। हिन चयो त केस जो भारत में एतिरो असर न पवंदो। केस जी ॿुधणीअ लाइ शिकायत कंदड़ खे पाण पेश थियणो पवंदो या नुमाइंदो मुक़ररु करणो पवंदो। मोमिन मलिक जी दरख़्वास्त ते मुक़ामी अदालत पुलिस खे नोटिस जारी करे छॾिया आहिनि ऐं 18 अप्रैल ते रिपोर्ट पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। ॿिए पासे भारती माहिरनि जो चवणु आहे त गुलाम हैदर जो केस भारत जे अदालतुनि में न हली सघंदो। सीमा ऐं गुलाम हैदर जी शादी पाकिस्तान में थी, इहो भारतीय अदालतुनि जे इख़्तियार में नथो अचे।